हाणे असांजे विच में शिलोंग खां उमाजी जैतनानी आहे जेके NCPCL जा बि मेंबर आहिनि। मां दीदीअ खे अर्ज़ु कंदुसि पवन जी खे त हुनखे स्टेज ते खयो वञे। दीदी जय झूलेलाल, माइक तव्हांजो बंदि आहे। जय झूलेलाल। ऐं मां बि हिकु दफ़ो शिलोंग थी आयो आहियां, 84 जे आसपास थी आयो आहियां। उते ॿिनि प्रकारनि जा माण्हू रहंदा आहिनि, हिकु खासी ऐं ॿिए जेके जनरल माण्हू रहंदा आहिनि बिहार जा, खसी 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 चवंदा आहिनि न, त उहो बि ट्राइबल उहे अॼु बि आहिनि उते। ईअं ॿ प्रकार खसी त आहिनि ई न, हुननि जो ई सम्झो स्टेट आहे न, हा। पर पहिरियों जीअं हू उते अलॻि रहंदा हुआ, ॿिए जेके जनरल ऑल ओवर इंडिया मां ईंदा हुआ उन्हनि खे थोरी तकलीफ़ूं ॾींदा हुआ। अॼु बि तकलीफ़ूं त आहिनि अॼु बि, हा हा ओतिरियूं आहिनि, उहे चैलेंजिस आहिनि अॼु ताईं बि। हा, छो जो मां उन वक़्तु वियो हुउसि त मां हिकु रिक्शा में वेठुसि त पहिरियों उन पुछियईं भाई आप कहाँ से आए हो, तो मां चयो भाई मैं तो महाराष्ट्र से आया हूँ। तो बोला ठीक है फिर बैठो। बोला ऐसी गलती से उनके रिक्शा में मत बैठना, वो लोग बहुत मतलब कौन लोग, बोला यहाँ दो प्रकार के लोग रहते हैं, एक खसी लोग रहते, एक हम जो पूरे ऑल ओवर इंडिया से आते। तो बोला उनका और हमारा हमेशा टसल होते रहता है, वो अलग रहते हम अलग रहते। तो उनके हाँ 84 में जंहिं महिल उल्फा वग़ैरह हुआ, मां उन वक़्तु उते आयुसि शिलोंग में हिकु ॿिनि ॾींहंनि लाइ। ऐं तव्हांखे बि हिकदमि माना वाधायूं, जिते तव्हांजा सिर्फ़ु 40 घर आहिनि सिंधी जा असांजा, ऐं तव्हां उन 40 घरनि जे विच में पंहिंजी संस्कृति पंहिंजे सिंधी सभ्यता टिकाए रखी आहे। तव्हांखे बि हेड्स ऑफ ऐं तव्हांखे बि माना वाधायूं। माना हेॾे ठीकु आहे, गोड़ जे अंदरि ऐं जिते वधीक हूंदा आहिनि उते त सभु ॼणा कमु कंदा आहिनि, पर जिते घटि आहिनि ऐं उनखे टिकाए रखिणो आहे, माना इहो बि हिकु कंडनि जे वणनि मथां हलण जी हिकु कोशिशि आहे। ऐं जेकी तव्हां उहा कोशिशि ऐं जवाबदारी पूरे माना दिलि सां ऐं ताक़त सां कयो था, तव्हांखे हिन ॻाल्हि लाइ वाधायूं। ऐं अॻियां बि तव्हांजो वारसो हलंदो रहंदो, इहा आशा अपेक्षा कयूं था। हाणे पहिरियों त एतिरी ख़बर कान्हे, पर हाणे ख़बर पई आहे 40 घर आहिनि, त वरी ॿिए दफ़े कॾहिं अचणु थियो त 100% तव्हां सां बि मिलंदासीं। ऐं जेके असांजे 40 घर आहिनि उन्हनि सां बि मिलण जो मां कोशिशि कंदुसि। त अॼु जे हिन कार्यक्रम जे अंदरि सिंधी समाज जो इतिहास इन जे बारे में, या पंहिंजा जेके तव्हां हुते कठिनाईअ सां कीअं सिंधी अॻियां वधायो था, तव्हां उन मथां बि रोशनी विझंदो त सुठी ॻाल्हि आहे। मां सभिनि खां पहिरीं तव्हांजी थोराइती आहियां जो मूंखे मौक़ो ॾिनो हिन स्टेज ते, ऐं उन सां गॾोगॾु शंकर एजुकेशन सोसाइटी, डॉक्टर गुजर सुभाष हाई स्कूल, पूज्य सिंधी पंचायत देवलाली, सभिनि जी थोराइती ऐं NCPSL जे माध्यम सां ई प्रोग्राम थिए पियो, त मां सभिनि खे वाधायूं ॾींदसि। मां बराबरि हिनखे फॉलो कयां पई। अॼु 9 ॾींहं आहे। सभिनि खां वधीक ॼाण जेका आहे सा डॉक्टर HO नेहलानी जी ॾींदा आहिनि शुरू में ई प्रोग्राम जे। उन्हनि जे वक्ता ॿुधण खां पोइ सम्झ में अचे थो कि सिंधी असीं जेके आहियूं से सतयुग जे ज़माने खां वठी आहियूं। त इहा हिकिड़ी ऐं चङियूं ॼाण मिलियूं आहिनि, केतिरियूं अहिड़ी जानकारियूं आहिनि जेके असांखे ख़ुदि बि ख़बर कान हुयूं। त ॾाढो सुठो लॻो। ऐं तव्हांजो जेको इहो प्रोग्राम आहे उहो पाण में ई हिकिड़ी हिस्ट्री थी रहंदो। अॼु जॾहिं YouTube ते इहो अची वेंदो त असांजा ॿार सिंधी समाज जे इतिहास खे क्लिक कंदा त उन्हनि खे सॼी डाटा अची वेंदी। ऐं डॉक्टर नेहलानी जेके ॼाण ॾिनी आहे उन जे बाबति मां छा ॻाल्हायां, सिज खे ॾीओ ॾेखारण वारी ॻाल्हि थी वेंदी। पर मां जेको आहे पंहिंजे शिलोंग जे ऐं नॉर्थ ईस्ट जे सिंधियुनि जे बारे में थोरो ॿुधाइणु चाहींदसि ज़रूरु। शायदि उन जी ॼाण तव्हांखे घटि ई हूंदी कि असीं कीअं हूंदा हुआसीं, कीअं पिया गुज़र करियूं, कीअं गुज़र कंदा हुआसीं, ऐं पार्टीशन खां पहिरीं बि केरु सिंधी हुआ छा हिते। त मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि कि पार्टीशन खां पहिरीं असांजा 7 सिंधी परिवार हिते हुआ, जंहिंमें 4 अॼु बि आहिनि ऐं 2 वीचारा जीअं माना एग्ज़िस्टेंस कान्हे हुननि जो हींअर शिलोंग जे अंदरि, बिल्कुलु बि कान्हनि, मतिलबु टिरी पखड़ी विया कीअं बि। त इन्हनि 7 परिवारनि में 4 जेके आहिनि से तमामु प्रोमिनेंट फैमिलीज़ आहिनि, जंहिंमें हिकिड़ी आहे 1920 में हिते हुआ
पहिरियों भगवान दास ब्रदर्स थदानीस करे आहिनि। उहे जेके आहिनि से ब्रिटिशर्स जे टाइम में उन्हनि खे यूनिफॉर्म ऐं टॉयस सप्लाई कंदा हुआ। हींअर बि हिननि जी पंहिंजी बिल्डिंग्स ऐं रेंट ईंदी अथनि हिननि खे, ऐं डिपार्टमेंटल स्टोर अथनि हिननि जा किड्स वेयर जा। ॿियो आहिनि 1919 में श्री बसरमल भैरवानी आया हुआ हिते शिलोंग में, ऐं हिते सॼो ॼाण पछाण करण खां पोइ उन्हनि 1931 में भारत कला ऐं बसर संस नाले हिकिड़ी एस्टेब्लिशमेंट खोली, ऐं उन्हनि पंहिंजनि सालनि खे ऐं ॿियनि दोस्तनि ऐं मिटनि माइटनि खे घुरायो हिते, ऐं उन्हनि खे हिते अझो ॾिनो पार्टीशन खां पोइ बि ऐं पहिरीं बि। त उन्हनि जेको बि आहे हींअर उन्हनि जा चङा एस्टेब्लिशमेंट आहिनि हिते शिलोंग जे अंदरि। लीला ब्रदर्स नाले आहे, भारत कला अॻे हुई, ऐं उन्हनि जा जेके पोटा पोटियूं ऐं पुट जेके आहिनि से घणेई आहिनि, घणेई उन्हनि जा एस्टेब्लिशमेंट आहिनि। ला बेबे चेन आहे, इंडिया एम्पोरियम आहे, ईअं घणेई एस्टेब्लिशमेंट उन्हनि जा आहिनि। उन खां पोइ जेके हिकिड़ा उन्हनि असांजे सहुरे खे बि माना जेको आहे सो हिते घुरायो हो। हाणे असांजो बि माना हिते 2 पंहिंजियूं दुकानूं अथऊं, लखनऊ में बि अथऊं एस्टेब्लिशमेंट, त उन्हनि सभिनी खे केटर कयो ऐं ईअं करे थोरो वधाउ थियो। उन खां पोइ हिकिड़ी फैमिली ॿी आहे जेके उन्हनि पंहिंजनि सालनि खे घुराया, उहो हाणे बि एग्ज़िस्ट कनि था। आर के ब्रदर्स जेके आहिनि ग्रुप आहे, ऐं सिलेक्शन ग्रुप आहे, उहे अमरनानीज़ उन्हनि जा साला उहे बि हिते आहिनि, ऐं असीं जाटियानी जेके आहियूं असांजे बि 2 एस्टेब्लिशमेंट हिते आहिनि। उन खां पोइ पी हूंदामल करे हूंदा हुआ, उन्हनि लौंगानीज़ ऐं लौंगानी पाण बि हिते हुआ। उन्हनि लौंगानीज़ खे ऐं वासवानी आहिनि, किशनचंद वासवानी हुआ असांजा दादा किशनचंद वासवानी, उन्हनि खे केटर कयो। उन्हनि जूं फेरियूं कयूं हुयूं शुरू में। उन खां पोइ हाणे उन्हनि जूं विहारो खनि एस्टेब्लिशमेंट आहिनि हिते, होटल ऐं रेस्टोरेंट्स जी, ऐं असांजी शिलोंग जी लीडिंग फैमिलीज़ मां वासवानी आहिनि हिते। ऐं हुननि जा ॿार बि सिंधियत जे लाइ चङो माना जेको आहे सो योगदान ॾियनि पिया पंहिंजो, सिंधियत खे वधाइण लाइ, सिंधियुनि खे लाइमलाइट में आणण जे लाइ। ऐं उन खां पोइ पार्टीशन खां सिगो ई जल्दी हिकिड़ी मुर्दानी परिवार आया हुआ। उहे पाण में 11 भाउर हुआ, जेके उन्हनि पंहिंजनि भाउरनि खे ई पाण में सेटल कयो। श्री आत्माराम जी हुआ, असांजा सेण आहिनि उहे, ऐं उन्हनि जा 2 भाउर डिब्रूगढ़ विया हली, 2 भाउर गुवाहाटी में रहिजी विया, हिकु कानपुर में, ऐं बाक़ी सभु शिलोंग में। त उहो बि हिकिड़ी वॾी फैमिली हिते असांजी सॾाइबी आहे, ऐं उन्हनि जा बि चङा एस्टेब्लिशमेंट्स हिते आहिनि। त लीडिंग फैमिलीज़ में इहे 4-5 फैमिलियूं आहिनि असांजियूं। ऐं रुगो बिज़नेसमैन आहे हिकिड़ो हीरानी कंस्ट्रक्शंस करे 1958 में हो, गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर हुआ PWD जा। उन शिलोंग सिलचर ऐं शिलोंग चेरा जो जेको रोड ठाहियो हो, उन में उहे कॉन्ट्रैक्टर हुआ, नंबर 1 कॉन्ट्रैक्टर हुआ असांजा। अॼु बि आहिनि उन्हनि जा ॿार जेके आहिनि से हिते एस्टेब्लिशमेंट्स उन्हनि जा आहिनि। त ईअं कंदे कंदे पंहिंजे दोस्तनि खे ऐं पंहिंजे मिटनि माइटनि खे हिक ॿिए खे केटर कंदा, सभु ॼणा कंदे कंदे जेको आहे सो 40 परिवार असीं हिते अची इकट्ठा थियासीं। ऐं इन्हनि 40 परिवारनि में हिकिड़ी यूनिटी हूंदी हुई। चांहियूं पार्टियूं हलंदियूं हुयूं असांजियूं, चंड जा सत्संग हलंदो हुआ लेडीज़ जे विच में। मर्दनि वीचारनि खे त कमाइण सां ई फुर्सत कान हुई स्टैंड करण जो। सभिनी खे ख़बर आहे कि पार्टीशन खां पोइ सभिनी केतिरा कशाला ॾिठा, ऐं चांहि पार्टियूं, चंड जा सत्संग सभु थींदा ईंदा हुआ। 1983 में यूनाइटेड सिंधी एसोसिएशन नाले असां हिकिड़ी एसोसिएशन ठाही सभिनि खे यूनाइट करण जे लाइ, जंहिं करे नालो बि रखियोसीं यूनाइटेड सिंधी एसोसिएशन। ऐं उन जे हलंदे असांजा चङा कम थिया। उन जे हलंदे असां ॾिण वार मल्हाइण शुरू कया। चेटीचंड प्योरली सिंधी में असीं मल्हाईंदा आहियूं। उन में असांजा ॿारनि जो योगदान तमामु सुठो आहे। सभु सिंधी में उन में प्रोग्राम कंदा आहियूं असीं, ॿार ॻाईंदा आहिनि, स्किट्स कंदा आहिनि ऐं बहिराणा कढंदा आहियूं। चेटीचंड जो जेको प्रोग्राम उहो प्योरली सिंधी में थींदो आहे। 4 प्लेटफॉर्म असां शुरूआति में ठाहियासीं पंहिंजे कल्चर खे प्रमोट करण जे लाइ। हिकिड़ो ॾियारी जो जेको ॿार चवंदा भई रुगो सिंधी 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 छा था करियो, कुझु असां में ॿियो बि टैलेंट आहे जेको ॾेखारण जे लाइ। त ॾियारी जो फंक्शन असीं मिलंदा आहियूं सभु ॼणा पाण में 40 परिवार,
क़रीब 150-200 जी असांजी स्ट्रेंथ आहे त असीं पाण में गॾिजंदा आहियूं ऐं उन में बि असांजो प्रोग्राम सुठो थींदो आहे। होली में पिकनिक वांगुरु करे कंदा आहियूं, ॿाहिरि वेंदा आहियूं, हुते रंग भंग रांदि करे पोइ असीं अची वेंदा आहियूं। ऐं उन खां पोइ टीजड़ी मल्हाईंदा आहियूं असीं। टीजड़ी मल्हाईंदा आहियूं त उन में असीं पंहिंजो जीअं भई रीति रिवाज संभालण जे लाइ ईअं घणेई कुझु बि नंढा मोटा त ॿिया बि कंदा आहियूं। जन्माष्टमी आहे, गणेश उत्सव आहे ऐं उन खां पोइ कारकतनि जो आहे, गोपाष्टमी जो आहे, इहे सभु असीं कंदा ईंदा आहियूं। ऐं विच विच में ॿिया बि प्रोग्राम जीअं भई ॿियनि खे सिंधियुनि असीं सिंधी छा आहियूं, जीअं मदर्स डे आहे, चिल्ड्रन्स डे आहे या वुमेंस डे आहे, ईअं करे मल्हाईंदा आहियूं। उन में असीं ॿियनि जातियुनि खे पाण सां गॾु जॉइन कंदा आहियूं ऐं उन्हनि खे पंहिंजो असीं सिंधी प्रोग्राम ॾेखारींदा आहियूं। अहिड़ी तरह सिंधी कल्चर खे असीं प्रमोट पिया कंदा ईंदा आहियूं। ऐं उन खां पोइ जेको आहे सो असीं सिंधी लैंग्वेज जे मथां थोरो ध्यानु ॾियणु शुरू कयोसीं कि भई असांजा ॿार सिंधी में लिखी पढ़ी न बि सघनि पर ॻाल्हाइनि त सही। त शुरू में असां हिकिड़ो चिल्ड्रन्स क्लब हलायो हो, उन में चङनि ॿारनि खे असां सिंधी ॻाल्हाइणु सेखारियो, जंहिंजे हलंदे ई माना इहो चेटीचंड जे प्रोग्राम में ॿार जेके आहिनि से सिंधी। ऐं हिते जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, हिते हिंदी बि सवली नथा ॻाल्हाए सघनि शिलोंग में, ऐं हिंदी पाढ़बी बि कान हुई। एडुकेशन हब हो ज़रूरु शिलोंग, बांग्लादेश मां जेको ईस्ट पाकिस्तान हो पहिरीं, उन मां बि माण्हू हिते पढ़णु ईंदा हुआ शिलोंग में इंग्लिश, पर माना हिंदी बि कान हुई। हिंदी जा ट्यूशन मां ॾींदी हुअसि ॿारनि खे, पर कंदे कंदे पोइ क्लास 5 खां पोइ हिंदी आई। सिंधीअ जी त तमामु ॻाल्हि परियां आहे, भई सिंधी त केरु सम्झंदो ई कान हो, ॿार वीचारा छा सम्झनि, जॾहिं माइट ई न ॻाल्हाईंदा त ॿार किथां ॻाल्हाईंदा। ऐं अॼु बि असांजा केतिरा नुंहरूं पुट जेके आहिनि से सिंधी ओड़ी सवली न ॻाल्हाए सघंदा आहिनि। पर मां आफ़रीन ॾींदसि असांजे कम्यूनिटी में जेके नॉन सिंधी नुंहरूं आहियूं, उन्हनि ॾाढो सुठो माना जीअं इनिशिएटिव वरितो ऐं ॻाल्हाइण जी कोशिशि कई, पंहिंजे ॿारनि खे प्रोग्राम में पार्टिसिपेट करण जे लाइ हिमथायो। मूं शायदि तव्हांखे हिकिड़ो वीडियो बि मोकिलियो आहे आयशा भैरवानी जो, जेके भैरवानी जिन्हनि चङनि खे केटर कयो हो, उनजे परिवार सां आहे, उन्हनि जी परपोटी आहे बसरमल भैरवानी जिन जी। त उन जेको आहे उनजी माउ आहे ट्राइबल हिते जी नागा। ऐं सिंधी प्रोग्राम में ॾियारी में असीं कहिड़ो बि प्रोग्राम कंदा आहियूं, पर मां उन छोकिरी असांखे सरप्राइज़ कयो सिंधी में ॻाए करे। उहो शायदि मूं तव्हांखे वीडियो मोकिलिया असांजे ॾियारी जो, उहो जेकर ॾेखारींदा सभिनी खे त वधीक सुठो थींदो। ऐं उनखे सेखारण वारी उनजी नागा मां हुई। त तई भले ॾिसो उहो वीडियो, सभु ॼणा ॾिसनि त सम्झ में ईंदो कि माना सिंधियत जेका जंहिंमें हिकु अखर बि सिंधी नथा ॻाल्हाइनि ॿार। Our hottest Bhabhi around. I am Bhabhi. Bhabhi, I'm here. Bhabhi, hi. तौबा करे तकबर छद करनी बरद सड़े सड़े, तौबा करे तकबर छद करनी बरद
दर्द सड़े सड़े कहलाए तो फूल गिरन बिन खाली मर्दा करे अरे जे मेरा सिया अरे जे कैसा रसिया अरे जे मेरा सिया अरे जे कैसा रसिया दीदी, कोशिश करने वालों की हार नहीं होती, सब शुरुआत थियण खपे। बिल्कुलु हाँ, यस, उन खां अलॻि पोइ अलॻि हाँ, हा अलॻि उन अलॻि खां पोइ असां चए हाणे ॿारनि खे अञा बि सिंधी सेखारिजे कजे त मूं घणेई कोशिशि कई NCPSL में बि प्रपोज़ल मोकिलियो कि असांखे सिंधी स्पीकिंग कोर्स जे लाइ कुझु कैंप करिणो आहे, उतां सैंक्शन बि हो, पर ही पेंडेमिक जे करे कान थियो। त मूंखे चङो मटीरियल मूं कठो करे रखियो हो, पर मूंखे ॾाढो तकलीफ़ पई थी कि भई कीअं करे हिनखे मां सेखारियां पंहिंजे ॿारनि खे। त मूं WhatsApp ते, छोकी सभिनि जा एग्ज़ाम्स वग़ैरह पंहिंजा टाइमिंग्स ऐं कुझु असांजा नुंहरूं पुट बि सिखणु चाहियूं ते ऐं कुझु ईअं करे मूं 2 ग्रुप हलाया WhatsApp ते, जंहिंमें असांजा जेके ॿाहिरि रहंदा आहिनि US में, कैनेडा में या हिंदुस्तान जे ॿियनि शहरनि में बि रहंदा आहिनि, उहे सभु उन में जॉइन थिया। असांजा मिट माइट लखनऊ मां बि सभु ॼणा उन ग्रुप में जॉइन थिया ऐं मूं उहे शीट्स मोकिलणु शुरू कयूं, बिल्कुलु उन में ऑडियो सां गॾु कि उनखे कीअं प्रोनाउंस कबो, 2 ॾ उन में ॼिभ किथे लॻंदी, ॾंद कीअं थींदा, उन्हनि खे कीअं प्रोनाउंस कबो, इहो सॼो बाक़ाइदा ऑडियो मोकिले करे उन्हनि ॿारनि खे मूं सेखारियो ऐं 10-15 ॾींहंनि जो कोर्स मूं डे टू डे मोकिलियो ऐं ॿारनि चङो सुठो परफॉर्मेंस ॾिनो, उनजो रिज़ल्ट तमामु सुठो आयो। जंहिंमें हिकिड़ो शायदि मूं तव्हांखे वीडियो मोकिलियो हूंदो त हुन नंढड़ी ॿार जेको आहे सा उहो जेके बि शीट्स हुआ उन में जीअं भई ॾिणनि जा नाला हुआ या रिश्तनि जा नाला हुआ या बासण बर्तन हुआ, उन्हनि सभिनि खे गॾु करे हिकिड़ो सुपिनो ठाहियो। उन सुपिने में उहे सभु अखर हुन इस्तेमालु कया आहिनि। तव्हां ॾिसो वीडियो, जेको ऑडियो मूं तव्हांखे मोकिलियो आहे, सॉरी, उहो जेकर तव्हां चाहो त सभु ॼणा ॾिसी सघो था। विनी हीरानी इहो मोकिलियो हो असांखे, त पवन जी जेकर हलाइणु चाहिनि त ॾिसनि भले। बिल्लियूं, 2 ढींबू, 2 ढगा, 12 उठ, 19 ॾेॾर रांदि पिया करनि। मुंहिंजी ज़ाल, ॾाॾी, ॾेराणी ऐं नुंहुं गह पाई खट में वेठी हुयूं। मुंहिंजो ॾाॾो, भाणेजो, मासण ऐं ॾेर रंधिणे में आया ऐं बाटले में विधनि ॾही, बाजरी ऐं गुड़ ऐं नोड़ी सां बंधे मंडिहाणो पिया हलाइनि। ॾाढो अजीब सपनो हो, ॾाढो अजीब सपनो हो। वाह वाह त दीदी, वाह, इहो तव्हांजे कोशिशुनि खीर लथो एकदमि। माना ॾिसो, जिते कुझु बि कान्हे उते तव्हांजे प्रयत्न सां कुझु त बि थिए थो। मां सभिनि खां अर्ज़ु कंदुसि, तव्हां वटि साधन संसाधन सभु घटि आहिनि। असांजे जे एरिया में एतिरा सुठा साधन आहिनि, संसाधन आहिनि, त उते बि इहा कोशिशि कई वञे। कोशिशि करने वालों की हार नहीं होती, इहो तव्हां ॾेखारे वधो हिन मां। भले अॻियां कयो, हा थोरो जल्दी में कयोसि त हिकु ॿ टे में बि गेस्ट आया। हा बिल्कुलु, मां थोरो हा 2 टे ॻाल्हियूं ॿियूं ॿुधाईंदसि तव्हांखे। हा हा, यस। त रुॻो इहो असां पंहिंजे समाज जे अंदरि न, ॿियनि समाज जे अंदरि बि असांजी हिकिड़ी सुञाणप थी वई आहे, गवर्नमेंट ऑफिशियल्स में बि थी आहे। हींअर कोविड में बि असां जेके आहिनि होमलेस ऐं फ्रंटलाइन वर्कर्स खे खाधो खारायो हो। हिते असांजे जेके वासवानी मूं चयोमांव न, जेके विहारो खनि जिन स्टैब्लिशमेंट आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो छोकिरो आहे जीवत वासवानी करे, उन्हनि जो उन जे सौजन्य सां असां माना उन्हनि खे थोरो हेल्प कयो। हुन बेसिकली कमु उन्हनि ई कयो, सभिनी उन्हनि खे खाधो वाधो खारायो। वरी असां भई उन्हनि खे कुझु फुल्का वणंदा हुआ त सिंधियुनि घरनि मां सभिनी लेडीज़ फुल्का पचाए डे टू डे मोकिलिया पे उते, कि भई जे ॿिए ॾींहं जे नाश्ते जे लाइ उहो चांहि सां गॾु उहो फुल्का खाईंदा हुआ, होमलेस जेके हुआ। त कोविड में इहो हिकिड़ो स्मिथ गांव हो जिते गवर्नमेंट जी बि एड कान पहुती हुई। उते माना 105 परिवारनि खे असां राशन पाणी ॾिनो, यूनाइटेड सिंधी एसोसिएशन जी तरफ़ां। त इहो कोविड जो असांजो मामिलो चीफ मिनिस्टर फंड में। त अॼु जी तारीख़ में सिंधियुनि जी शिलॉन्ग में हिकिड़ी सुञाणप आहे। ऐं हिकिड़ी ॿी मां ॻाल्हि ॿुधाईंदसि, शायदि किथे बि कान थींदी हूंदी, भॻवानु करे सुख। असांजे हिते शिलॉन्ग में कंहिंजी डेथ थींदी आहे त असांजा सभिनि जा कम सभिनी मेंबरनि जे मथां विरछियल आहिनि।
पहिरीं त ट्रेडिशनल में वेंदासीं, हाणे असां वटि इलेक्ट्रिक क्रेमोटेरियम आहे। त उन में मुंहिंजो हस्बैंड वञी चिता पहिरीं अॻुवाट ठाहींदो हो, जीअं माना डेड बॉडी खणी अचिजे त उते देरि न लॻे। ऐं असीं 12 लॻे ताईं जेसीं सर नथो खॼे तेसीं सभु इस्टेब्लिशमेंट सिंधियुनि जा बंदि थींदा आहिनि। ऐं असीं उन्हनि जो 12 ताईं सॼो इंतज़ाम समाज जा माण्हू जिन ते कमु विछड़ियल आहे, विड़ायल आहे। ऐं माना जीअं सम्झो कंहिंजा को रिश्तेदार अचिणा आहिनि ॿिए के 2 ॾींहं, त उहो सर पियो हूंदो आहे त उन्हनि जा सभिनी वेलनि जो खाधो असांजी पंचायती मोकिलींदी आहे उनखे। ऐं उन घर वारे खे बिल्कुलु चिंता करण जे लाइ ज़रूरत कान्हे। जेकर असीं हिते अकेला आहियूं त बि कान आहियूं, छोकी 40 परिवार असां सां गॾु आहिनि। ऐं मां अकेली कान आहियां, मूं सां गॾु हिकिड़ी राशी वासवानी 80s में जुड़ी। उन खां पोइ यंगस्टर्स, मूंखे ॾाढी चवंदे ख़ुशी थी थिए कि पहिरीं मूंखे लॻंदो कि मूं जेको इहो मुहिम हलायो आहे या असां जेको हलायो आहे सिंधियुनि गॾिजी करे, इहो अॻिते वधंदो या न। पर हाणे असांजी यंग जनरेशन बि असां सां जुड़ी आहे। असांजो वाइस प्रेसिडेंट बि जेको यंग छोकिरो ई आहे। ऐं बालकिशन मोरदानी असांजा प्रेसिडेंट आहिनि, उहे फाउंडर मेंबर में आहिनि। असांजे 5 ॼणनि एस्टेब्लिश कई हुई आहे एसोसिएशन, जंहिंमें 10 सालनि ताईं मुंहिंजो हस्बैंड उन में प्रेसिडेंट हो। उन खां पहिरीं जेको हींअर वाइस प्रेसिडेंट आहे आयशा जो ॾाॾो, उहो जेसीं हयात हो तेसीं असांजो प्रेसिडेंट हो। माना कंहिंखे पद जी बि लालसा कान्हे कि मूंखे इहो भई कुर्सी मिले, कमु करण लाइ सभु तयारु आहिनि। त मूंखे हाणे माना जेको आहे सो फ़ख़ुरु थींदो आहे पंहिंजे सिंधी समाज जे मथां कि जेकर मां हुजां या न हुजां। अॼु मुंहिंजी उमिरि 70 साल जी आहे, घणा साल बाक़ी अची वेंदसि। त मूंखे लॻे थो कि भई हाणे लहर लोॾो जेको आहे असांजे सिंधियत खे त कान ईंदो शिलॉन्ग जे अंदरि, ऐं अॻिते वधंदी बि। हींअर असां कोशिशि पिया करियूं कि 100 कलाकनि जा जेके NCPSL जी तरफ़ां क्लासिस थींदा, छोकी ॿारनि जा हींअर फाइनल एग्ज़ाम्स आहिनि। उन खां पोइ मां डॉक्टर प्रताप पिंजानी सां ॻाल्हाए करे रजिस्ट्रेशन कराए करे सभिनी ॿारनि जो, उन में मां कोशिशि कंदसि कि मैक्सिमम जेको रजिस्ट्रेशन असांजे शिलॉन्ग जी तरफ़ां थियनि ऐं उहे ॿार असांजा सिंधी लैंग्वेज जो सॼो माना फ़ाइदो वठनि। त बसि इहा ई आहे असांजे शिलॉन्ग जो। नेहू में प्रोग्राम कयासीं चङा, यूनिवर्सिटी में घणेई प्रोग्राम कयासीं, छोकी हाणे त NCPSL जा प्रोग्राम जेके आहिनि असीं पाण मेंबर नथा करे सघूं। त असां यूनाइटेड सिंधी एसोसिएशन जी तरफ़ कॉन्क्लेव कयासीं NCPSL जा। उन में वाइस चांसलर सॼे प्रोग्राम में वेठो, न त ॾीओ ॿारे चीफ गेस्ट वेंदो हली आहे। उनखे एॾो मज़ो आयो असांजे सिंधी प्रोग्राम में कि सुबुह खां शाम ताईं उहो वेठो हो असांजे प्रोग्राम में। त इहो हिकिड़ी सुञाणप ऐं हिकिड़ी अची वई आहे ॻाल्हि। दीदी तव्हांजे पिछले कार्यक्रम के अंदरि मूंखे तव्हांजे हिन मां एतिरो जज़्बो, एतिरी मूंखे ताक़त मिली त मां सोचियो जंहिं महिल मां पंहिंजो पर्सनल कार्यक्रम कंदुसि त हिकु ॾींहुं पक तव्हांखे घुराए करे ऐं तव्हांखे जेको तव्हां त कमु कयो था असांजा सभु भाउर भेनरूं ॿुधनि त भई एतिरे घटि। हा, न कमु त सभु कंदा आहिनि, पर अॻियां फ्रंट में त लीडर रहंदो आहे। त लीडर जे अंदरि जेके वीचार हूंदा आहिनि उहे उनजे फॉलोअर्स उनखे फॉलो कंदा आहिनि। त तव्हांजो जेको मां उन ॾींहुं ॿुधियो, मूंखे एॾी माना मन जे अंदरि प्रेरणा ऐं ताक़त अची हुई। मां चयो जे हिकु लेडीस ईअं करे थी सघे त असां छो नथा करे सघूं। ऐं तव्हांजे ते एॾो विरोध आहे। हिकु मिंट मां तव्हांखे गॾिजाइण चाहींदसि। असांजा फाउंडर मेंबर मुंहिंजा हस्बैंड आहिनि जेके 10 साल ताईं। जय झूलेलाल साईं। जय। मां तव्हांजो फोटो चोरी कयो मां अॼु, दीदीअ जो फोटो तव्हांजे फोटो सां गॾु मां चोरी करे ठाहियो अॼु। दीदी मूंखां पुछे पई इहो फोटो किथां आणे थो। असीं तव्हांजा आहियूं, तव्हांखे जीअं खपे हलायो, जीअं खपे करियो। न जीअं हिकदमि मस्तु मज़ो अची वियो। मां उन्हनि दीदीअ खे ॿुधो, मां चयो असां वरी हिकु दफ़ो दीदीअ खे घुराए करे असां जेके बाक़ी रहियल असांजा माण्हू आहिनि उहे ॿुधनि त दीदी खे ॾिसी करे सभिनि खे हिकु ताक़त अचे भई इहो बि थी सघंदो आहे, ईअं बि माण्हू कंदा आहिनि। छा जेसिताईं मिसाल न अचे तेसिताईं माण्हुनि जी बि हिमत न वधंदी आहे। दीदी धन्यवाद।